काछो बुनियादी तौर मौर्य घराणे खां राय घराणे यानी 711 ताईं ईस्वी ताईं काछे जो इलाइक़ो बुधिया पुरगणे जा नाले सां सॾियो वेंदो हो ऐं उहो चचनामे में उन जो ज़िक्र मौजूदु आहे ऐं चचनामो सिंध जी तारीख़ जो पहिरियों माख़िज़ आहे या सोर्स आहे जंहिंजे हवाले सां हीअ ॻाल्हि करे सघिजे थी। बुधिया पुरगणो जेको सेवण जोई खां सिबी ताईं जेको इलाइक़ो हो, गंदावा ताईं जेको इलाइक़ो हो, उहो बुधिया पुरगणे में शामिल हो। बुधिया पुरगणे जो मतिलबु त ॿुध मत जा क़ाइल जेके भिक्षु या उन जा पोइलॻ शिमनी हुआ, उन्हनि जी हुकुमरानी हुई ऐं उन्हनि जी हुकुमरानी जे हवाले सां काछे में ॿुध मत जा आसार बि मौजूदु आहिनि। याने जॾहिं असीं गौर कयूं था त सेवण जे माग नेग वैली खां यानी नेग जी माथिरी खां वठी सिबी ताईं ऐं सिंध जे हवाले सां जेकमाबाद ताईं ठुल्ह जेके मौजूदु आहिनि, उन्हनि जी रोशनी में चई सघिजे थो त इहे ठुल्ह उन ॿुध मत जी क़दामत जा आसार या निशाना आहिनि। उन्हनि निशाननि जी निस्बत सां असां चई सघूं था त काछे जो इलाइक़ो ॿुध मत मज़हब जो गहवारो रहियो आहे ऐं ॿुध मत काछे में उन जा आसार या एसि ताईं जो ॿुध मत जेके ॿुध सां क़ाइल हुआ, बाद में इस्लाम अचण खां पोइ उहा ॿुध मत जा क़ाइल माण्हू ॿुध ज़ात सां सॾजण लॻा या पाण खे सॾाइण लॻा, जेका अॼु बि सिंध में जेका लाड़काणे में बि ॻोठु मौजूदु आहे, ख़ैरपुर मीर्स में बि मौजूदु आहे। पर किन ज़रियनि मुताबिक़ त ॿुध मत MH पामर मुताबिक़ 1300 ईस्वी ताईं ॿुध मत बिल्कुलु सिंध में बरक़रार रहियो। पर मौजूदा तहक़ीक़ मुताबिक़ इहो किन आर्कियालॉजी जे माहिरनि या एंथ्रोपोलॉजी जे माहिरनि इहो ज़ाहिर कयो आहे, उन्हनि जी तहक़ीक़ जी रोशनी में उन्हनि वाज़े कयो आहे त मौजूदा दौर में बि सिंध जे कुझु शहरनि में ॿुध मत मज़हब वारा रहनि था। मतिलबु इहो आहे त ॿुध मत जा हिते रॉक आर्ट जेका आहे उन में बि उन जा आसार मौजूदु आहिनि। उन्हनि जा ठुल्ह ऐं जेके मुक़बरा या शिराइन बुद्ध शिराइन चऊं था, उहे मौजूदु आहिनि। त काछो ॿुध मत जो बि मर्कज़ रहियो ऐं ॿुध मत जे हवाले सां उन जा आसार अॼु बि मौजूदु आहिनि, जेके ठुल्हनि जी सूरत में। ऐं असांजे मुअर्रिख़नि जिन तारीख़ खे मस्ख़ कंदे उन्हनि खे वॉच टावर सॾियो आहे ऐं मूं वटि उन्हनि जा दलील आहिनि त इहे वॉच टावर कहिड़े बुनियाद ते मैदानी इलाइक़नि में रस्तनि जे रोडनि जे हवाले सां जेके रोड जो चवण जो मतिलबु आहे त उन वक़्त जा जेके रस्ता हुआ, पेचरा हुआ, वापारी मोलालग खां मंछो ताईं जेके वापारी रस्ता हुआ, सिंध खां दूर ओलह ताईं वेंदड़ वापारी रस्तनि जे हवाले सां या काफ़िलनि जे अचण जे हवाले सां निशानियूं। पर जॾहिं असां ठुल्हनि ते नज़र था विझूं त ठुल्ह सिंध में हिकु लाइन सां या हिकु कतार सां न आहिनि, जो चइजे त रस्ते सां ॾेखारण जे हवाले सां इहे वॉच टावर ठहिया। ऐं कुझु इहो ॿियो दलील इहो आहे त जेकॾहिं असां इहा गौर कयूं था त इहे कहिड़ा मैदानी इलाइक़े में जेके आहिनि वॉच टावर्स जंग जे हवाले सां बि इस्तेमालु नथा थी सघनि। बहरहाल ठुल्ह ॿुध मत जे आसारनि में शामिल आहिनि ऐं ॿुध मत जा मौर्य घराणे खां वठी राय घराणे ताईं, ब्राह्मण घराणे ताईं ॿुध मत जेको आहे सो तमामु वॾे पैमाने ते फैलियल हो। इन खे फैलाइण वारो बुनियादी तौरु मौर्य घराणे जो आसूका हो, जेको 268 खां 234 क़बल मसीह में सिंध में उनखे वॾे पैमाने ते फैलायो। ऐं जेके ॿुध कॉन्फ्रेंसूं थींदियूं हुयूं, सिंध जा भिक्षु उन्हनि कॉन्फ्रेंस में शिरकत कंदा हुआ। त हिते काछे में ॿुध मत जा आसार बि मौजूदु